अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लिम। बारगाह इलाही में दुआ जा हथ खणजन ऐं हर दफ़े दुआ क़बूल थी अचण इहा महिरबानी हर कंहिंसां न थींदी आहे, पर ख़ुदा जा कुझु अहिड़ा प्यारा बंदा आहिनि जंहिंजे हथ उथण जी देरि हूंदी आहे त बस रब बिगड़ियल कम बि ठाहे ॾींदो आहे। अहिड़ी तरह ई साईं करीमनि जी करामत अॼु तव्हांजे आॾो पेश करे रहिया आहियूं। लेकिन इन खां पहिरियों दरगाह शरीफ जे ऑफिशियल फेसबुक पेज खे लाइक कंदा, यूट्यूब जे ऑफिशियल चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटीअ वारे बटन खे क्लिक करण न विसारींदा। फ़कीर मौलवी फैज़ुल्लाह महर नक़ल करे थो, हिक दफ़े साईं मशहूरी शरीफ वारा साईं बादशाह असांजे ॻोठ में दावत ते तशरीफ़ फरमा थिया। जॾहिं साईं करीम वाइज़ मुबारक फरमाइण लॻा, हिकु शख्स विच महफ़िल में भी करे परे खां दर्द भरी दां फरमाई। पाण करीम उनखे पंहिंजी रहमत भरी निगाह सां ॾिसी पाण ॾे सॾु फरमायऊंसि। उन शख्स खां पुछियऊं त तुंहिंजो कहिड़ो मसइलो आहे? हुन शख्स अर्ज़ु कयो त क़िबला साईं 3 महीननि खां मुंहिंजो पुटु गुम थी वियो आहे। पाण फरमायो उन शख्स खे, तुंहिंजी इन दर्द भरी दां अर्श अज़ीम खे लोॾे छॾियो आहे। अगर तूं हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत लाइ इहा दां करे हां त तो समेत हिन महफ़िल में जेके भी शख्स मौजूद आहिनि उन सब खे हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाहिरी ज़ियारत नसीब थिए। पाण फरमायूंसि, हाणे तूं घर वञ, इंशाअल्लाह जीअं तूं घर पहुचने त तूं पंहिंजे पुट सां मिलंदे। पोइ साईं करीमन दुआ फरमाई। वो शख्स मुर्शिद करीम जी कामिल दुआ ते यकीन रखंदे घर जी तरफ डुकियो। जीअं पंहिंजे घर पहुचियो त ॾिसे तो उन जो पुट उन जे घर में वेठो आहे। पंहिंजे पुट खां दरियाफ़्त कयईं त पुट तूं हिते कीअं पहुचे? उन पुट चयो त बाबा साईं, मां हिक अहिड़ी जॻह ते हुयुसि जितां मूंखे को रस्तो सम्झ में न पियो अचे। पोइ उते अच्छे लिबास ऐं साइलो मुबारक सां हिकु बुज़ुर्ग आयो जंहिं मूंखे हथ खां वठी करे घर पहुचायो। पोइ उहो शख्स साईं बादशाह करीम जी ख़िदमत में उन ई वक़्तु पंहिंजे पुट खे वठी करे हाज़िर थियो। तमामु हाज़िरीन मुर्शिद करीम जी अहिड़ी ज़ाहिरी करामत खे ॾिसी इबरत में पइजी विया। आख़िर में गुज़ारिश कंदुमि त इन वीडियो खे वधि खां वधि लाइक कंदा ऐं दरगाह शरीफ जे ऑफिशियल यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा। गमड़ा पंहिंजा लालण लाहिण तुंहिंजे दर ते ईंदा से। वेज मशहूरन वारा साईं गलीअ गलीअ में चवंदा से। वेज मशहूरन वारा साईं गलीअ गलीअ में चवंदा से। वेज मशहूरन वारा साईं गलीअ गलीअ में चवंदा से। गलीअ गलीअ में चवंदा से। ला